हिन सां मिलियो। हे आहे अहमर। अहमर हिकु फार्म हाउस में रहंदो आहे। फार्म हाउस में केतिरा ई एनिमल्स बि आहिनि। फार्म एनिमल्स अहिड़ा एनिमल्स हूंदा आहिनि जिन खे असां हारपई जे कम लाइ या मुख़्तलिफ़ ग़ज़ाई शयूं ठाहिण जे लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। शीप, काव, गोट, चिकन, डक, ऑस्ट्रिच। अहमर जी शीप, काव ऐं गोट ग्रास ऐं लीव्स खाईंदा आहिनि, जॾहिं त डक ऐं ऑस्ट्रिच वॉर्म्स, ग्रेन्स ऐं पन बि खाईंदा आहिनि। अचो मिलो आयशा सां। आयशा जो घर शहर में आहे। हिन वटि केतिरा ई पेट एनिमल्स आहिनि। पेट एनिमल्स इहे जानवर हूंदा आहिनि जिन खे असां घरनि में पंहिंजी दिलचस्पी या पंहिंजे तहफ़ुज़ जे लाइ पालींदा आहियूं। अचो हाणे मिलूं था आयशा जे पेट एनिमल्स सां। कैट, हे मिल्क पीअंदी आहे ऐं फिश खाईंदी आहे। डॉग, हे मीट खाईंदो आहे ऐं बोन्स त हिन जा फेवरेट आहिनि। पैरट, हिन खे ग्रीन चिली, ग्रेन्स, फ्रूट्स एंड वेजिटेबल्स कुझु बि ॾियो सभई खाईंदो आहे। हे आहे फिश। फिश वॉर्म्स ऐं ग्रैन्यूल्स खाईंदी आहे। लेट्स सॉल्व अ रिडल। छा तव्हां ॿुधाए सघो था, इज अ कैमल अ पेट और फार्म एनिमल? ऐं साथियो, हे आहे मटकू। मटकू जंगल में रहंदो आहे ऐं हिते रहण वारा सभु वाइल्ड एनिमल्स हिन जा दोस्त आहिनि। वाइल्ड एनिमल्स उहे एनिमल्स आहिनि जेके बग़ैर कंहिं मदद जे पाण ई गुज़र सफ़र कंदा आहिनि ऐं पालिया नाहिनि वेंदा। झड़ोक, लायन एंड टाइगर। लायन ऐं टाइगर ॿियनि जानवरनि जो शिकार करे इन्हनि जो गोश्त खाईंदा आहिनि। स्नेक, स्नेक नंढनि जानवरनि जीअं फ्रॉग, माउस ऐं ॿियनि जानवरनि खे खाईंदो आहे। क्रोकोडाइल्स, क्रोकोडाइल्स फ़क़ति गोश्त खाईंदा आहिनि। पांडा, पांडा बैम्बूस खाईंदा आहिनि। वुल्फ, वुल्फ फ़क़ति गोश्त खाईंदा आहिनि। अचो त हिकु हे गुजारत पुछूं, तव्हां जे ख़्याल में बेर छा खाईंदो आहे? What does a bear eats? Meat or plants? बिल्कुल सही, प्लांट हे मीट ॿई खाईंदा आहिनि। अचो त हिकु सरगर्मियूं करियूं था। पेपर प्लेट खे इस्तेमालु कंदे पंहिंजे दोस्तनि लाइ जानवरनि वारा मास्क ठाहियो।